वॾी महिरबानी दादा तव्हां आया असां वटि। पॉलिसी इहा आहे त असां वटि सिमूं जेको आहे डिस्ट्रीब्यूट थियनि थियूं वेंडर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे कंसर्न सां, गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जे कंसर्न सां। सिमूं जेको आहे सो टेलीनार जी हिकिड़े असांजे उनखे ॾिनल आहे कॉन्ट्रेक्ट, उहो टेलीनार वारा हिते सिमूं बेनिफिशरीज़ जेके असांजूं आहिनि, जेके पैसा पेमेंट हिन वक़्तु मिले थी उन्हनि खे सिमूं ॾिनियूं थी वञनि। रोज़ानो बेसिस ते घणियूं सिमूं जारी कयूं था? साईं इहो मसइलो इहो आहे त असां वटि डिवाइसूं पहिरियों हुयूं घटि, हिकिड़ी हुई, हाणे तक़रीबन 3 डिवाइसूं आहिनि। पोइ कॾहिं 150, कॾहिं 200, कॾहिं 100 बि सिम निकिरे थी। जीअं अॼु हिन महिल ताईं तव्हां हाणे टाइम थो थिए 4:45 त हिन महिल ताईं तक़रीबन 101 सिम निकिती आहे। उन जी वजह इहा आहे त नेटवर्क जो मसइलो थो थिए, या सिमूं कॾहिं कॾहिं हुननि खां स्टॉक ख़तमु थो थी वञे, जेसि ताईं सिमूं वरी ॿियूं घुराए वठनि। अच्छा, त सिमूं जेके जारी करण जे हवाले तव्हां घणा ॾींहं थी विया आहिनि काउंट? सर मां सम्झा थो डेट मूंखे प्रॉपर यादि कोन्हे, बाक़ी मां सम्झा थो अॼु 20-25 ॾींहं आहे। त हिन वक़्तु ताईं केतिरियूं सिमूं जारी थी वियूं आहिनि? हिन महिल ताईं मां सम्झा थो 6000 प्लस थी वियूं आहिनि। जी जी। टोटल घणियूं सिमूं जारी करणियूं? 25,000 सिमूं। 25,000 जारी करणियूं आहिनि, जंहिंमें अञा 5-6,000 जी जी जारी थियूं आहिनि। त एतिरो स्लो प्रोसेस हले थो त इहो केतिरो टाइम अञा हलंदो? सर चइनी तालुकनि में हले थो। पोइ कुझु हितां जूं बेनिफिशरीज़ शिकारपुर मां बि वञी कटराइनि थियूं, उहे बि माना हिन मां डिक्रीज़ थींदियूं, घटि थींदियूं वञनि। बाक़ी असां सम्झूं था 2-3 महीना हलंदो वञे इहो प्रोसेस। अच्छा जी जी। अच्छा, त हाणे जेको अॼु ख़ासि करे स्पेशली तव्हांखे जेका कुझु मालूम पियो थिए जेको जेको तनाज़ो थियो आहे, को झगड़ो थियो आहे डिवाइस ओनरनि जो ऐं ऑफिस मुलाज़िमनि जो, त इहो छा वाक़ियो हुओ? सर तनाज़ो झगड़ो अहिड़ो कुझु न हुयो। छा मतिलबु सिमूं वठण जे लाइ त टाइमिंग हूंदी आहे हिकिड़ी, मां बेनिफिशरी त सुबुह 7-7:30 बजे ताईं अची थी वञनि। पोइ सुबुह सां ॿाहिरि विहारंदा आहियूं असां, जेसि ताईं अंदरि असां ऑफिस अमलो अचे, कमु स्टार्ट कयूं। पोइ असांजो सिक्योरिटी गार्ड आहे पंहिंजो, उहो उन्हनि खे अंदरि छॾंदो आहे या असां खां पुछा करे छॾंदो आहे। पोइ अॼु जेको आहे सो वरी माना उन्हनि खे बेनिफिशरी कुझु वेठियूं 10-15 त असां खां चयूं त बाबा मसइलो छा आहे हिते, जेको आहे सो सिक्योरिटी गार्ड चयो त असां रही ॿाहिरि सीअ में मायूं वेठियूं आहिनि, उनखे असां अंदरि विहारियूं, तव्हांजो अमलो जेसि ताईं अचे, हुन महिल तक़रीबन टाइम 8 थिए पियो, 8:15। पोइ मां चयोमांसि ठीकु आहे, त अंदरि विहारियो। उन्हनि अंदरि विहारियो उन सिक्योरिटी गार्ड, त उन ते माना थोरो इहे ॻाल्हियूं थियनि पियूं त पंहिंजी सिफ़ारिश वारा छॾण, हितां आसपास जा माण्हू जेके आहिनि शहर जा, कंहिं ॾिठो या काई ॻाल्हि, त उन ते चयूं त सिक्योरिटी गार्ड पंहिंजी सिफ़ारिश ते छॾे थो माण्हू ऐं पंहिंजी माना मर्ज़ीअ ते थो छॾे। इहा ॻाल्हि हुई, एॾी का वॾी ॻाल्हि न हुई। अच्छा, हुनजो सॉर्ट आउट थी वियो मसइलो? जी जी, हा सॉर्ट आउट थी वियो, एॾो वॾो मसइलो न आहे। अच्छा, त भला इहो ॿुधायो त जेकॾहिं सिम ऑलरेडी कंहिंखे आहे बेनिफिशरी खे जी जी टेलीनार जी, त उनजो छा तरीक़ेकार आहे? सर 5 सिमियूं अगरि आहिनि उन्हनि खे, त उन्हनि मां जहिड़ियूं बि आहिनि, टेलीनार न, हुन में ज़ोंग हुजे, यूफोन हुजे, मोबिलिंग हुजे, काई बि हुजे सिम, उन्हनि खे 5 सिमियूं उन लेडीज़ जे नाले ते आहिनि, त हिकिड़ी सिम उनखे पहिरियों परमनेंट ब्लॉक कराइणी पवंदी। अच्छा, परमनेंट ब्लॉक करण खां पोइ जॾहिं उन 4 ॿींदियूं रिमेनिंग, त उन खां पोइ हिकिड़ी हिते सिम उन्हनि खे अलॉट थींदी। त हिते बि त सिम टेलीनार जी मिले थी, जेकॾहिं त टेलीनार जी ऑलरेडी कंहिंखे सिम आहे जेकॾहिं, जी जी, त उहा हिते एक्टिव नथी थी सघे? न सर, इहे नई हिननि जो प्रोजेक्ट में सीरीज़ वाइज़ हिननि खे सिमियूं मिलियल आहिनि। अच्छा, हा, सीरियल वाइज़ हूंदियूं आहिनि, उन सीरियल हर बेनिफिशरी खे एनी हाउ इहा सिम वठणी आहे। मथां जो जेको गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान ऐं बैलेंस इनकम सपोर्ट जो न हुयो, इन ते हिननि जा वॉलेट अकाउंट खुलंदा, उन ते हिननि खे अॻिते हली पेमेंट ट्रांजेक्शन, ऑनलाइन ट्रांजेक्शन बि करे सघंदियूं, ऑनलाइन पेमेंट बि करे सघंदियूं, ऑनलाइन वग़ैरह। अच्छा, डिवाइसूं जेके आहिनि थोरियूं आहिनि, बेनिफिशरी घणा आहिनि, तकलीफ़ थिए थी, त उन हवाले खां तव्हां कुझु का पॉलिसी, को मैकेनिज़म? 3-4 ॿी डिवाइस हुजनि। छा आहे त जॻह जो बि मसइलो इहो आहे त हिकु त असांजी जॻह आहे अंदरि शहर में, विच में जॻह थोरी आहे, हुन में बेनिफिशरी बि अचनि थियूं, ऑफिस जो अमलो बि अचे थो, डिवाइसनि वारा बि, पोइ माना थोरी कंजस्टेड जॻह आहे। पोइ लॻा पिया आहियूं त जॻह अगरि का असांखे अञा का सुठी का वॾी जॻह मिली वञे, त उते इनशाला असां इहो डिवाइस वारा बि वधाईंदासीं, ऐं जीअं असांजो जल्दी में जेतिरो जल्दी थी सघे बेनिफिशरीज़ खे असां प्रोवाइड करे सघूं सिमियूं। अच्छा, लिंक्स जेको आहे ॿियनि शहरनि में प्रोवाइड करण जी का पॉलिसी आहे न?
सर उहो ईअं आहे त माना बेनिफिशरी खणी कराची जी आहे, हैदराबाद जी आहे या ॿिए के पासे जी आहे, त उहा असां वटि फिज़िकली अचे थी, फिज़िकली हुनखे वेरीफाई कंदा माई पाण आहे त ज़ाहिर ॻाल्हि थंब लॻंदो त हुन में वेरीफाई थी वेंदी आहे ऑटोमेटिकली, उनखे असां इहो ॾेई सघूं था अगरि ॿाहिरां जी अचे थी त। अच्छा न जेका लिंक डिवाइस आहे, डिवाइसूं हिते ई कमु कनि थियूं न सेंटर में? सिर्फ़ु सेंटर ते 3 हिते डिवाइस। ब्रांचिस माना जेको आहे खोलण जो हवाले तां को लिंक उते न सही न, ॿियो काई अगरि ॿाहिरि हले थी त अनऑफिशियल काई बि नथी हली सघे, ऑफिशियली हिते 3 डिवाइस टेक टई हलनि थियूं। असां हिननि खे अगरि को मानी खाइणु वेंदो आहे ॿाहिरि बि के कम सां वेंदो आहे बि त उन्हनि खां डिवाइस असां पाण वटि रखी करे पोइ हुनखे मोकिलींदा आहियूं ॿाहिरि। डिवाइस ॿाहिरि कंहिंखे बि अलो न आहे खणणु, सिम कढणु या ॿाहिरि डिवाइस खणी वञणु, कंहिंखे बि अलो न आहे। कास्ट आहे पर ॿुधण में ईअं अचे थो त ॿाहिरां जेके आहिनि कुझु पैसा कैलकुलेट कनि था ऐं एजेंट माफ़िया जेका छॾियल आहे उन जे हवाले तां तव्हां छा चवंदो, उनजी रोकथाम जे हवाले तां कुझु तव्हांजी वटि पॉलिसी आहे न? बिल्कुलु सर, असां सोशल मीडिया ते बि कंपेन हलाई आहे ऐं पंहिंजो तव्हां मीडिया वारनि जे तवसल सां बि असां इहे जेको वीडियोज़ वायरल करायूं हलायूं सोशल मीडिया ते, बैनर हणाया आहिनि, साम्हूं ॿाहिरि असांजे ऑफिस में बि बैनर लॻल आहिनि त। ऐं हिते वरी उनखां वधीक इहो आहे त जेके बेनिफिशरी सुबुह सां असां ईंदियूं आहिनि हिते, उन्हनि खां सभु असां डेली सां बेसिस ते असां पाण अमलो ॿियो बि आहे, सिक्योरिटी गार्ड आहे, सभिनि खां ई पुछंदा आहियूं त बाबा के का पैसा वैसा त न भरिया अथव, हिते मुफ़्त में सिम आहे, इहे कंफर्म करे जॾहिं लेडीज़ चवंदियूं न असां पैसा न भरिया आहिनि उन्हनि खे असां पोइ सिम ॾियाराईंदा आहियूं। न त टोकन सिस्टम तव्हां शुरू ई सिम जारी करण जो तरीक़े छा आहे? माना बेनिफिशरी ते अचनि था जेके बि मसलन 500 माण्हू आया सही त उन में ज़ाहिर ॻाल्हि आहे तव्हां जेकॾहिं 100 सिम ॾियो था, 400 माण्हू मोटंदा त उहे 100 माण्हुनि जो इंतिख़ाब कीअं कयो था? उहो सर इंतिख़ाब इहो आहे जेको पहिरियों अचे थो उन्हनि जी, हाणे पहिरियों छॾंदा आहियूं असां पहिरीं शिफ्ट में 30 या 40 बेनिफिशरी अंदरि ऑफिस में, ॿियूं ॿाहिरि पधर में बीठियूं हूंदियूं आहिनि, पोइ जेके अॻियां बीठियूं हूंदियूं आहिनि उन्हनि खां ई कार्ड वठी उन्हनि खे अंदरि कंदा आहियूं। पहिरीं शिफ्ट में उन्हनि खे सिमियूं असां 40 खे ई तक़रीबन कलाक ॾेढ ॿिनि में थी वेंदियूं आहिनि, वरी उहे 40 जॾहिं कंप्लीट थी निकिरी वेंदियूं वरी ॿियूं 40 जेके अॻियां बीठियूं हूंदियूं उन्हनि खे असां अंदरि कंदासीं। उहो बि त सर माना उन्हनि मां बि 30-40 अंदरि जेके छॾियो त तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां छॾींदव न, हीअं तव्हां टोकन जेकॾहिं अॻु में जारी कंदव जी त उहो हिकिड़ो इंसाफ़ भरियो कमु आहे न। साईं मसइलो इहो आहे त मर्ज़ी सां छॾण जी ॻाल्हि कोन्हे, जेके हिते हुजूम बि ईंदो आहे सॼो त उहो उन्हनि में असां न सुञाणंदा आहियूं त केरु किथां आई आहे केरु आहे। जेके अॻियां ईंदियूं आहिनि माना प्रायोरिटी बेसिस ते असां जेके अॻियां बीठियूं हूंदियूं आहिनि पहिरें टाइम में ईंदियूं आहिनि, ज़ाहिर ॻाल्हि उहे अॻियां अॻियां ई बीहंदियूं, पोइ उन्हनि खे असां अंदरि करे उन्हनि खे सिमियूं ॾींदा आहियूं। अच्छा, सिमूं जेके हाणे जारी कयो था इहे एक्टिव कॾहिं थींदियूं? इहे सर एक्टिव हिते ई थियनि थियूं, असां एक्टिव बि करे ॾींदा आहियूं कंहिंखे न। एक्टिव मतिलबु आहे त इहे सिमनि में किस्त जेका आहे उहा ट्रांज़ेक्शन जेका आहे सर हिन बारे में न मूंखे प्रॉपर नॉलेज कोन्हे, बाक़ी सिमियूं त अलाट गवर्नमेंट जे असांजे जेके ऑर्डर्स आहिनि उन हिसाब सां असां ॾियूं था सिमियूं, बाक़ी इन ते कॾहिं इम्प्लीमेंट थिए थो इहा प्रॉपर मूंखे बि नॉलेज कोन्हे। ठीकु ठीकु आहे, थैंक यू।